आसिफ अली ज़रदारी जूं बिलावल हाउस लाहौर में पीपी जी टिकट होल्डर सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। जॾहिं आउं चाहींदुसि चूंडूं तॾहिं थींदियूं। ये 2 महीननि में चूंडूं नथा कराए सघनि। आसिफ ज़रदारी जो इहो चवणु हो। सबुर जो अहिड़ो समर मिलंदो जंहिंजो अंदाज़ो ई नाहे। समूरा थक लही वेंदा ऐं आंज ख़तम थी वेंदा। ख़बर असां शेयर कयूं पिया। आसिफ ज़रदारी जो चवणु आहे त सियासत में हर शइ जो हल मौजूदु हूंदो आहे। जंहिंखे सियासत नथी अचे उन्हनि वटि हल बि नाहे हूंदो। मूं जेल में मईशत ते केतिरनि ई किताबनि जो मुतालो कयो। पंहिंजे दौर में अहिड़ा हल ॾिना जो नाणे जा ज़ख़ीरा $24 अरब थी विया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो बिलावल हाउस लाहौर में पीपी जे टिकट होल्डर सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। आसिफ ज़रदारी जो चवणो हो त जॾहिं आउं चाहींदुसि चूंडूं तॾहिं थींदियूं। इहे 2 महीननि में चूंडूं नथा कराए सघनि। सबुर जो अहिड़ो समर मिलंदो जंहिंजो अंदाज़ो ई नाहे। समूरा थक लही वेंदा ऐं आंज ख़तम थी वेंदा। अॻूणे सदर जो चवणो त सियासत में हर शइ जो हल मौजूदु हूंदो आहे। जंहिंखे सियासत नथी अचे उन्हनि वटि हल बि नाहे हूंदो। आसिफ ज़रदारी जो चवणो हो त मूं जेल में मईशत ते केतिरनि ई किताबनि जो मुतालो कयो। पंहिंजे दौर में अहिड़ा हल ॾिना जो नाणे जा ज़ख़ीरा $24 अरब थी विया।